दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु ही मुंहिंजे ख़्याल में 4 बजे जो टाइम आहे त वणनि जो दीदार करणु आया आहियूं। असां मिटीअ सां मोहबत करण वारा जेके माण्हू आहियूं न, उन्हनि खे सुख कोन थो अचे को। पोइ लतीफ़ साईं जो बेत जीअं त ततीअ थधीअ कान्हे वेल वेहण जी, मतां थिए ऊंधा पेरनि लाइ फिरे जो। त माशाल्लाह ही वण जेके आहिनि 50 ॾींहंनि ते पहुची चुका आहिनि। ही वैरायटी जेका आहे ही आहे KZ 323। केन्ज़ो जूं 2-3 वैरायटियूं निकितियूं जंहिंमें 111 टॉप कयो ऐं उन खां सवाइ KZ 181 हुई, KZ 424 हुई, ॿी 12 नंबर ते नाले सां आहे। पर हीअ जेका 323 हुई इहा मुंहिंजे पसंदीदा वैरायटी हुई। हिन में माना ब्रांचिस ॾार ही जाम माना लॻा गुज़िरण साल। उन करे जेके वैरायटियूं भलियूं माना असांजे नज़र मां गुज़रंदियूं आहिनि त उन्हनि जे लाइ उहा त ॿिज रखियो वेंदो आहे ऐं जेको आहे हिन वक़्तु 60 एकड़ खनि हीअ वैरायटी खाई आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह ग्लाइसोपेट फ्री आहे, पिंक हिन में पिंक फ्री चऊं या पिंक रेजिस्टेंस खणी चऊं उहो आहे। त अञा हिन में जेको आहे गोगड़नि ठहण जो अमल शुरू थी चुको आहे, पर 50 ॾींहंनि में अञा नंढो मसइलो आहे। अञा हिनखे सर्वाइव करण जे लाइ 60 ॾींहं ॿिया खपनि, पोइ वञी फुटी 110 ॾींहंनि में नुमाईंदी आहे। जॾहिं त किर्स जेको आहे तो उहो बहितरीनु बीठो आहे। ऐं ही ॾेखार गोॾा हिननि खे त जेके बि आहिनि पंहिंजो बूटा बहितरीनु आहिनि। अच्छा, हिन वक़्तु असां वटि हिते बांस फार्म ते अञा सकिंग प्रॉब्लम जंहिंमें जेसिड सिर्फ़ु वाइट फ्लाई कोन आयो आहे, छो जो वधि में वधि जेके वण असांजा आहिनि उहे 70 ॾींहं जा आहिनि, ॿिया 60 ॾींहं जा आहिनि, ॿिया आम तौर ते 50-45 ॾींहं जो वण जेको आहे उहो जाम आहे। लॻभॻि 250 एकड़ जेका असां काटन कयल आहे ऐं असां उमेदु कयूं था त हीउ साल जेको आहे सो आबाद करण लाइ भलो रहंदो। ऐं जंहिं माण्हूअ महिनत कई उहो ई कमाईंदो। बाक़ी हाणे वण काहे जेको चवंदो आहियां छॾे ॾियां पाणे पिया थींदा त उन मां कुझु कोन थींदो। उन करे जिन बि दोस्तनि आबादगारनि वण लॻाया आहिनि त उन वणनि ते ख़र्चु कनि, उन वणनि ते महिनत कनि। ऐं हीअ फ़सुलु या एग्रीकल्चर सॼो उमेद ते क़ाइमु आहे। ईअं कोन्हे त भई को फिक्स रेट लॻो पियो आहे त पाण दुकानदार आहे हिकिड़ो सिगरेट जो पैकेट वठी थो अचे त हुनखे हुनखे 10 रुपया रेट मख़सूस मिले थो। हीअ त ईअं ई आहे, या त लास्ट में वञे पियो माण्हू या त फ़ाइदे में। पर नुक़सान जेके 2 साल थिया, 2 फ़सुल थिया आहिनि फ़क़ति, कणिक ऐं उन खां अॻियां वण। उन खां सवाइ सॼी ज़िंदगी जेको आहे आबादगारनि कमायो आहे। ऐं हिन साल उमेदु कयूं था त रेट अघु सुठा रहंदा, मौसम साथ ॾिए पई, एतिरी गर्मी कोन्हे, उन करे फ़सुलु भला रहंदा। भई महिनत कयो, महिनत जो नतीजो इहो आहे जो तव्हांखे उनजो इनशा ताला अलाह ताला फ़ाइदो ॾींदो। सो आउं सभिनी आबादगारनि खे बार बार इहो चवंदो आहियां त पंहिंजे फ़सुल ते वधि में वधि तवजो ॾियो। शाम सुबुह विज़िट कयो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।